अऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाहा हक़्क़ तुक़ातिहि व ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून या अय्युहन्नासु इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ्सिन वाहिदा व ख़लक़ मिन्हा ज़ौजहा व बत्थ मिनहुमा रिजालन कसीरन व निसाअ वत्तक़ुल्लाहा अल्लज़ी तसाअलून बिही वल अरहाम इन्नल्लाहा काना अलैकुम रक़ीबा या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा युस्लिह लकुम अमालकुम व यग़फ़िर लकुम ज़ुनूबकुम व मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द फ़ाज़ फ़ौज़न अज़ीमा अम्मा बाद फ़इन्न ख़ैरल हदीस किताबुल्लाह व ख़ैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअ व कुल्लु बिदअतिन दलाला व कुल्लु दलालतिन फिन्नार अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वसारि'ू इला मग़फ़िरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहस समावातु वल अर्ज़ उ'इद्दत लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युनफ़िक़ूना फ़िस सर्रा'i वद दर्रा वल काज़िमीनल ग़ैज़ वल आफ़ीना लिन्नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन व क़ाला अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र ख़ुज़िल अफ़्व वअमुर बिल मअरूफ़ वअरिज़ अनिल जाहिलीन व क़ाला अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरहमू तुरहमू वग़फ़िरू युग़फ़र लकुम। मुअज़्ज़ज़ मोहतरम उलमा इकराम, हाज़िरीन मजलिस, अजीज माइटो, अज्जन बाबरकत मजलिस के अंदर मुनाचीज के जिन मौजू मथे चंद गाली पेश करे जो हुक्म ॾिने में आयो है वो है अफ़्व दरगुज़र। अफ़्व दरगुज़र जो मतलब थी तो कंहिंजे पण ॾोह खे ऐं कंहिंजे पण गुनाह खे बिला कंहिं बदले ऐं बग़ैर कंहिं इंतकाम जे माफ़ करे छॾणो। कंहिं पण को ॾोह कयो, कंहिं पण को गुनाह कयो, कंहिं बि क़िस्म जो पाण मथे को ज़ुल्म ज़्यादती कई, उनजो उन ज़ुल्म खे उनजो उन ज़्यादतीअ खे बग़ैर कंहिं बदले जे बग़ैर कंहिं इंतकाम जे माफ़ करे छॾणो, इहा अफ़्व दरगुज़र आहे। शरीयत इस्लामिया पाण खे साफ़ शफ़ाफ़ मुआशरे लाइ करे, जिन मुआशरे जे अंदरि हर इंसान अमन सुकून वारी ज़िंदगी बसर करे सघे, जिन समाज जे अंदरि, जिन मुआशरे जे अंदरि हर इंसान जी जान, हर इंसान जो माल, हर इंसान जी इज्जत ऐं आबरू महफूज़ वे, अहिड़ो समाज जेको पाकीज़ा समाज वे, अहिड़ो समाज जेको बहितरीन समाज वे, उन बहितरीन समाज खे बरक़रार रखे लाइ करे या कंहिं पण समाज खे ख़ासो ऐं बहितर बनाए लाइ करे जेको उसूल ज़ाब्ता ॾिने या जेको रहनुमाइयूं कहे, उन ख़ासि रहनुमाई मां ऐं उन ख़ासि उसूल ऐं ज़ाब्ते मां हिकिड़ो उसूल, हिकिड़ो असुल ऐं हिकिड़ो ज़ाब्तो ई पण आहे जे माण्हू हिक ॿिए खे दरगुज़र ऐं माफ़ करी, हिक ॿिए जे ॾोहे खे, हिक ॿिए जे गुनाह खे दरगुज़र ऐं माफ़ करी, जॾहिं हिक ॿिए जे ॾोहे खे पाण माफ़ कंदासीं, अफ़्व दरगुज़र वारो मामलो कंदासीं, त पंहिंजो समाज, पंहिंजो मुआशरो हर क़िस्म जे ऐबे खां, हर क़िस्म जी बुराई खां पाक थी वेंदो। पाण अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी खे खोले करे न्यारियूं, जे अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगियूं अहिड़ी मिसाल से भरियूं पयूं आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन जे पैगंबरनि जी ज़िंदगियूं जेको आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी जे अंदरि बारहा पाण इहे शइ ॾिसंदासीं जो माण्हुनि जे गुनाह खे माफ़ करे चवंदा, अफ़्व दरगुज़र जो मामलो कंदा हुआ। अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जे अंदरि अहिड़ियूं बेशुमार मिसालूं मौजूदु आहिनि। वो अल्लाह जे पैगंबर की जिंदगी का बाद सहाबा की जिंदगी के अंदर, सहाबा का बाद ताबईन, तबा ताबईन, अइम्मा मुहद्दिसीन, जेकी पण इन जी जिंदगियूं इन अहिड़ी मिसालें से, अहिड़े हसीन किरदारे से भरियूं पयूं हुई जे कहिड़ा कहिड़ा ॾोह, कहिड़ा कहिड़ा ज़ुल्म ज़्यादतियूं जेको हूंदा उन खे माफ़ करे चवंदा हुआ, माण्हुनि से अफ़्व दरगुज़र जो मामलो कंदा हुआ। पर अल्लाह जो पाक कलाम कुरान मजीद खोले करे न्यारियूं, अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे प्यारे पैगंबर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हुक्म ॾींदे फरमाए थो, ख़ुज़िल अफ़्व वअमुर बिल मअरूफ़, ते मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अफ़्व दरगुज़र खे ऐं माण्हुनि जे ॾोहे गुनाह खे माफ़ करण खे, अफ़्व दरगुज़र खे लाज़मी पकड़ियो। वअरिज़ अनिल जाहिलीन, ऐं जाहिल खां एराज़ करे लायो, माण्हुनि खे भलाई जो हुकुम ॾियो ऐं जाहिल खां एराज़ करे लायो, जेको नादान आहिनि ऐं नादानी जे अंदरि अहिड़ा कम कनि था, उन जे गुनाह खे, उन जे ॾोहे खे जेको दरगुज़र करे छॾियो। फबिमा रहमतिन मिनल्लाह लिंत लहुम वलौ कुंत फज़्ज़न गलीज़ल क़ल्बि लनफ़ज़्ज़ू मिन हौलिक। अल्लाह रब्बुल आलमीन चया, मुंहिंजा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमथे मुंहिंजी इहा ख़ासि महिरबानी, मुंहिंजी इहा ख़ासि आमथे बाज आहे जे ऐं माण्हू लाइ करे नरम दिलि आहियो, ऐं माण्हू लाइ करे नरम दिलि आहियो। जेकॾहिं सख़्त हो,
जेकॾहिं सख़्त दिल हो त जो आंजी आड़ मथे सहाबा इकराम मौजूद आहिनि ये सहाबा इकराम मड़े आंखा अलॻि थी वञे ऐं जेकॾहिं माण्हुनि जे ॾोहे गुनाह खे माफ़ करे वारा न हो जेकॾहिं माण्हुनि से अफ़्व दरगुज़र जो मामलो करे वारा न हो त जेको सहाबा इकराम जी जमात आंजी आड़ मथे मौजूद आहे सारी जमात जेको आंखा अलॻि थी वञे एतिरे लाइ करे अल्लाह रब्बुल आलमीन हुकुम ॾिने فبما رحمة من الله لنت لهم ولو كنت فظا غليظ القلب لانفضوا من حولك فاعف عنهم واستغفر لهم लिहाज़ा इन्हीं के माफ़ करियो ऐं अल्लाह वटां पण इन लाइ करे माफ़ी करो ऐं इन्हीं जे ॾोहे ऐं पण माफ़ करियो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन तां पण मग़फ़िरत ऐं माफ़ी जो सवाल करियो इन लाइ करे मुंहिंजा अज़ीज़ भाउरो अफ़्व दरगुज़र जेको आहे माफ़ी जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़दीक हिकिड़ो पसंदीदा अमल आहे अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़दीक को पसंदीदा अमल है अल्लाह रब्बुल आलमीन अफ़्व दरगुज़र के पसंद करे तो ऐं आयत पाके ई पण सबक दी थी जर पंहिंजे समाज जे अंदर अफ़्व दरगुज़र जो मामलो थींदो जर पां माण्हुनि जे ॾोहे खे माफ़ कंदासीं माण्हुनि जे गुनाह खे माफ़ कंदासीं तॾहिं ज पंहिंजे समाज मुआसिरे अंदर अख़ुवत मोहब्बत पैदा थींदी तॾहिं ज पंहिंजी इज्तिमाइयत मज़बूत थींदी तॾहिं ज पां मुसलमान जी क़ुवत मज़बूत थींदी ऐं तॾहिं ज पां मुसलमान जे समाज जे अंदर मुसलमान जे मुआसिरे जे अंदर एकता पैदा थींदी इन लाइ करे हिकिड़े मुसलमान मथे लाज़मी ज़रूरी है जे अल्लाह जे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रसूल खे अपनाई अल्लाह जे पैगंबर जी जिंदगी जे आइडियल के पंहिंजी जिंदगी में नाफ़िज़ करी ऐं पंहिंजी जिंदगी में नाफ़िज़ करे जंहिंखे पण पंहिंजे मुसलमान भाई जी तरफ़ां को पण तकलीफ़ हुजे थी उन तकलीफ़ खे माफ़ करे छॾी अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़दीक या अफ़्व दरगुज़र जो अमल पसंदीदा अमल है अल्लाह जी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन्नल्लाह तआला अफ़ुव्वुन युहिब्बुल अफ़्व अल्लाह रब्बुल आलमीन माफ़ करण वारो अल्लाह रब्बुल आलमीन दरगुज़र करण वारो है ऐं माफ़ी दरगुज़रे खे माफ़ करण के अल्लाह रब्बुल आलमीन पसंद करे तो इन जे अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए फ़अफ़ु अन्हुम वस्फ़ा और दोली के माफ कर ऐं जेको उन जा मामला आहिनि मामले के साफ़ कर दे इन्नल्लाह युहिब्बुल मुहसिनीन बेशक अल्लाह रब्बुल आलमीन अफ़्व दरगुज़र करण वारे नेकूकार इंसान के पसंद करे तो मुंहिंजा अज़ीज़ भाइरो अफ़्व दरगुज़र इहो अमल है जिन अमल के जरिए अल्लाह रब्बुल आलमीन माण्हुनि जी इज़त के वधाईंदो जंहिंजे ज़रिए माण्हुनि जे मक़ाम के वधाईंदो अॼु पाण सम्झूं था कंहिंखे असां माफ़ करे छॾियो कंहिं पण असांजो ॾोह कयो कंहिं पण असांजो गुनाह कयो असांखे कंहिं बि क़िस्म जी को तकलीफ़ ॾिनी ऐं असां जेकॾहिं हुनखे ईअं मुफ़्त में माफ़ करे छॾियो त सम्झी लाहियो असीं हुन खां डिॼूं था असीं कमज़ोर आहियूं अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में पंहिंजो मक़ाम ॼाणियो दुनिया जी नज़र में न ॼाणियो जे दुनिया असांखे कोरो चवंदी असीं कंहिंखे माफ़ करे छॾंदासीं असांखे दुनिया कोरो चवंदी माण्हू असांखे कोरो चवंदा ई माण्हू खे न ॼाणियो बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में मक़ाम ॼाणियो जे असीं माफ़ करे छॾंदासीं त अल्लाह रब्बुल आलमीन असांजो कोरो मक़ाम रखे अल्लाह रब्बुल आलमीन जे नज़दीक असांजी क़दर क़ीमत कोरो आहे अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए मा नक़स सदक़तुन मिन मालिन जे कॾहिं पण को माण्हू जेकॾहिं ख़र्च करे थो त हुनजो सदको ऐं ख़ैरात जेको हुनजे माल जे अंदरि कमी नथो करे हुनजो सदको ऐं ख़ैरात हुनजे माल जे अंदरि कमी नथो करे वमा ज़ादल्लाहु अब्दन बिअफ़्विन इल्ला इज़्ज़ा ऐं जंहिं पण को बंदो कंहिंखे माफ़ करे थो दरगुज़र करे थो त अल्लाह रब्बुल आलमीन हुनजी माफ़ी दरगुज़री जे ज़रिए हुनजी इज़त खे वधाए थो अल्लाह रब्बुल आलमीन हुनजे मक़ाम खे ऊंचो करे छॾे थो अल्लाह रब्बुल आलमीन हुनजी इज़त खे वधाए छॾे थो ऐं इहा अफ़्व दरगुज़र कंहिं मामूली इंसान जो कमु न आहे पर सम्झो था बुज़दिल इंसान जो कमु है अॼु दुनिया जी नज़र में ई बनी हुई है जेकॾहिं को कंहिंखे माफ़ करे छॾियो वफ़त जे अंदरि त ही बुज़दिल माण्हू आहे धिरिजी थो निकिरी नथो सघे ॿिए जे सूर में तिला करे माफ़ करे थो बल्कि बुज़दिल इंसान जो कमु न आहे बल्कि शरीयत इस्लामिया जी नज़र में अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र में ऐं अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र जे अंदरि ई बहादुर इंसान जो कमु है हिम्मत ऐं हौसले वारे इंसान जो कमु है जंहिंजे अंदरि बहादुरी मौजूद हुई थी जंहिंजे अंदरि हिम्मत मौजूद हुई थी जंहिंजे अंदरि हौसलो मौजूद हुए तो उन हिम्मत ऐं हौसलो रखण वारे इंसान जो कमु है अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए वलमन सबर व गफर इन ज़ालिका लमिन अज़्मिल उमूर जेको इंसान सबर करे लाए तकलीफ़ मथे मुसीबत मथे ज़ुल्म ज़ियादती मथे सबर करे लाए ऐं सबर करण खां बाद माफ़ करे छॾे इन ज़ालिका लमिन अज़्मिल उमूर त ही बुलंद हिम्मत इंसान जो कमु है पुख्ता ऐं मज़बूत इरादा रखण वारे ऐं पुख्ता ऐं मज़बूत आज़म रखण वारे इंसान जो कमु है पर मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पंहिंजी हालत खे असां पाण नज़र करे ॼाणियूं पंहिंजी हालत खे असां पाण नज़र करे ॼाणियूं त पंहिंजो मामूली ॻाल्हि मथां वणे सूदी पंहिंजी वेड़ी चाढ़ी वे मामूली ॾोहे खे ऐं मामूली गुनाह खे तव्हां वणे सूदी माफ़ करे लाइ करे तयार न थियो साल निकिरी वञे ज़िंदगीअ जे अंदरि कई मरहला पंहिंजा निकिरी वञे पंहिंजी पीढ़ीअ जो पीढ़ियूं नस्ल जा नस्ल बदिली वञे तंहिं जी पंहिंजी दुश्मनी तंहिं जी पंहिंजी अदावत क़ाइम ऐं अदावतूं पण को मामूली अदावतूं पण को वॾियूं अदावतूं न जानी नुक़सान न बल्कि मामूली अदावतूं को जे मुंहिंजे खेत्र में माल छॾे डारे को जे मुंहिंजो पड़ेतर खारायो को जे मुंहिंजो सेरो जोड़े लाथे को जे मुंहिंजो संग भेटायो जी पंहिंजो अदावतूं ऐं इन अदावत खे पाण बुनियाद बनाए करे ज़िंदगी भर जेको नफ़रत जेको अदावतूं पंहिंजी दिलि जे अंदरि पालियूं था ऐं ज़िंदगी भर इन नफ़रत ऐं अदावत खे फ़रोग़ ॾियूं
था ऐं पंहिंजे नस्लें जे नस्लें अचण वारे हर बच्चे जे ज़हन जे अंदरि नफ़रत खे पिया जेको भरे छॾियो था जे हिन ख़ानदान वारो पंहिंजो दुश्मन आहे, हिन ॻोठ वारो दुश्मन आहे, हिन जात वारो पंहिंजो दुश्मन आहे। जाती नफ़रतूं, ख़ानदानी नफ़रतूं, ॻोठे जूं नफ़रतूं जेको पंहिंजे महले जे अंदरि, पंहिंजे फरीअ जे अंदरि ऐं पंहिंजे मुस्लमान बिरादरी समाज जे अंदरि भरे छॾियूं, आम करे छॾियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इन दुनिया जी इन ज़िंदगी मथे गौर करे ॼाणियो ऐं जेको इंसान नफ़रतूं पाले पाले इन दुनिया में जेको वेंदा रहिया उन इंसान खे साम्हूं ॼाणियो जी दुनिया में कोरो खणी करे विया। जंहिं एॾियूं नफ़रतूं पालायूं, जंहिं अदावतूं पालायूं, जंहिं माण्हुनि जूं ज़मीनूं लूटायूं, जंहिं माण्हुनि जा हक़ दबाया, ज़ुल्म ज़्यादतियूं कयूं, उहे ज़ुल्म ज़्यादतियूं करण वारा कोरो खणी विया। कॾहिं का मुक़ाम जो सैर करे ॼाणियो जिते फौजनि जूं फौजूं लथियूं पयूं हुई, उहे पण हिन दुनिया मथे रहंदा हुआ। उन पण कॾहिं का माण्हू वटि इंतकाम ॻणो ते, बदिला ॻणो ते, उन पण माण्हुनि सां अदावतूं कयूं ते, पर इन अदावतनि जे बदिले कोरो मुक़ाम जे अंदरि खणी करे विया आहिनि। उहे कयूं दुश्मन जो नफ़रतूं खणी करे विया आहिनि, उहे कयूं जाइदादूं मिल्कतूं पंहिंजूं भीरूं करे खणी विया आहिनि, कया उहे सेड़ा ऐं खेत्र पंहिंजा जेको खणी करे विया आहिनि मुक़ाम जे अंदरि, ख़ाली हथे वञी मुक़ाम जे अंदरि दाख़िल थिया आहिनि। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, कंहिंखे इबरत पकड़ियो, इबरत पकड़ियो, पर इबरत जो मौक़ो पाखे नथो मिले, पाखे इबरत जो मौक़ो नथो मिले, पाण त मज़ीद ज़ुल्म में अॻियां वधंदा वञो पिया। अफ़ुए दरगुज़र त पाण निकिरंदो वञे, मौक़ो ज़ुल्म में अॻियां वधंदा वञो था। माफ़ करियो त लमो थियो, ज़ुल्म पंहिंजे अंदरि वधंदो वञे पियो। अल्लाह पाखे पंहिंजे बदन में इबरत ॾेखारे पियो, तंहिंजे बावजूद पाण तौबा नथा करियूं। पंहिंजे बदन में पाण इबरत ॾिसूं पिया, पंहिंजो बदन सड़ियो पियो आहे, जिस्म जा उज़वा लाजवाब थिया पिया आहिनि, जिस्म कम नथो करे, ज़ुबान से कुछ ही नथा सघूं, ॿियो पंहिंजी ॻाल्हि साम्हूं नथो सम्झी सघे, कुझु त मुंहं मां गिगो वञे पियो, तंहिंजे बावजूद अञा सूदी तौबा नथा करियूं, अञा सूदी माण्हू जूं ज़मीनूं हड़पियूं पिया ऐं अञा सूदी माण्हू जी मिल्कियत मथे कब्ज़ा करियूं पिया। भला पंहिंजो अंजाम कोड़ो थींदो। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, कंहिंजो ख़्यालु करियो, कंहिंजा अहसास पंहिंजी दिलि जे अंदरि पैदा करियो। हिन ज़मीन मथे जेको जाइदादूं भीरूं करे वेंदा, जेको माल मिल्कतूं ज़ुल्म ज़्यादतियूं करे भीरूं करे वेंदा, ई माल, ई मिल्कतूं, ई ज़मीनूं, ई प्रॉपर्टियूं, इन जा वारस ॿिया अचण वारा ऐं क़बर जे अंदरि जो हिसाब अल्लाह जा मलाइका गिनंदा। ठीक है, हिसाब जो खौफ कयो ऐं माण्हू मथे ज़ुल्म ज़्यादतियूं न करियो, बल्कि अफ़्व दरगुज़र जो मामलो करियो। ज़मीन वारे मथे रहम करियो, आसमान जो रब मथे रहम कंदो, ऐं ज़मीन वारे मथे रहम करियो, आसमान जो रब मथे रहम कंदो, ऐं ज़मीन वारे से ख़ासो सलूक कयो, आसमान जो रब मथे बरकत जा रस्ता खोले छॾींदो। अॼु जेको पाण मथे वरसाती बंदि थी वई हुई, जेको वरसाती बंदि थी वई हुई, आसमान जा दरवाज़ा बंदि थी विया आहिनि। इन आसमान जे दरवाज़नि जी बंदि थियण जेको बुनियादी सबबु हिकिड़ो ई पण आहे जे पाण मुंहिंजी दिलि मां रहम खजी वए। पाण ज़मीन वारे मथे रहम नथा करियूं जेको आसमान वारो पाण मथे रहम करे, पाण ज़मीन वारे मथे रहम नथा करियूं जेको आसमान वारो पाण मथे रहम करे। पाण बेज़ुबान जानवर मथे ज़ुल्म ज़्यादतियूं करियूं था, उन्ही जा रस्ता बंदि करियूं, उन्ही जा वाड़ा बनी में खणाए छॾियूं, उन्ही जो जेको डूंगरे जे वञे जा रस्ता में बंदि करे छॾियूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइर, इन आफ़ाले पाण मथे रहमतूं नाज़िल थींदियूं न, इन आफ़ाले अल्लाह रब्बुल आलमीन पाण मथे वरसाती नाज़िल कंदो न। अल्लाह रब्बुल आलमीन चवंदो यरहमु मन फिल अर्ज़, यरहमु मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा। अल्लाह जे पैगंबर चई ज़मीन वारे मथे रहम करियो, आसमान वारो आ मथे रहम कंदो। यरहमु मन फिल अर्ज़ यरहमुकुम मन फिस समा, ऐं ज़मीन वारे मथे रहम कयो, आसमान जो रब मथे रहम कंदो। इरहमु तुरहमु वग़फिरु युग़फरु लकुम, ऐं ज़मीन वारे मथे रहम करियो, इन खे माफ़ करियो, ऐं ज़मीन वारे मथे रहम करियो, इन खे माफ़ करियो, आसमान जो रब मथे रहम कंदो ऐं आखे माफ़ करे छॾंदो। पर इहा शइ त पाण खे मामूली नज़र अचे थी, वरना इन खां वधारे फज़ीलत कोन थी सघे थी, इन खां वधारे मक़ाम कोन थी सघे थो, ऐं इन खां वधारे जेको इन ॻाल्हि जी हैसियत कोन थी सघे थी जे पाण दुनिया जे कंहिं इंसान जे ॾोह खे माफ़ करियूं, दुनिया जे कंहिं इंसान जे गुनाह खे माफ़ करियूं, ऐं इन जे गुनाह खे माफ़ करण जे बदिले आसमान ऐं ज़मीन जो परवरदिगार अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजी मग़फ़िरत माफ़ करे छॾे। इन खां वधारे अजर कोन हूंदो ऐं इन खां वधारे पाण लाइ करे सवाब कोन हूंदो। सहाबा किराम जी ज़िंदगी के सामने नज़र करे ॼाणियो, जहिड़ो उन ॻाल्हि पंहिंजी अल्लाह जे पैगंबर जी ज़ुबान मां सौ जहिड़ो उन खे बिशारतूं सुणाए में आयूं, त उन बिशारत जे बदिले उन कहिड़े कहिड़े ॾोहे खे ऐं कहिड़ी कहिड़ी ग़लती खे माफ़ कयो। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी के सामने नज़र करे ॼाणियो। केरु अबू बकर, जिन अबू बकर जे बारे में अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे आख़िरी अय्याम में चए त मूं मथे दुनिया जे अंदरि जंहिं पण जेतिरा एहसान कया उनजे मिड़ी एहसान जो बदिलो चुकाए ॾिनो, सवाइ अबू बकर जे एहसान जे। अबू बकर जा एहसान मूं मथे एतिरा आहिनि जे अबू बकर जे एहसान जो बदिलो क़यामत ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन ॾींदो। अबू बकर जे एहसान जो बदिलो आउं नथो चुकाए सघां। एतिरे क़दर अल्लाह रब्बुल आलमीन जे न बंदे अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जा जेको अल्लाह जे पैगंबर सल्लम लाइ करे ऐं दीन लाइ करे कुर्बानी हुआ एहसान हुआ, उन अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़िंदगी के सामने नज़र करे ॼाणियूं, उन अबू बकर जी ज़िंदगी के सामने नज़र करे ॼाणियूं। अल्लाह जे पैगंबर सल्लम जी घर वारी मोमिनीन जी मां आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा अबू बकर सिद्दीक़ जी घर वारी मथे जर मुनाफ़िक़ ऐं ज़िना जी तहमत लॻायो, हज़रत आयशा मथे जर मुनाफ़िक़ ऐं ज़िना जी तहमत लॻायो, त हुन मुनाफ़िक़ ऐं ॿियो ज़िना जी तहमत लॻाए जे अंदरि अबू बकर सिद्दीक़ जो सॻो काकाई बा मिस्ता बिन असासा पण भेरो हो। अबू बकर जो सॻो काकाई बा मिस्ता बिन असासा ऐं उहो काकाई जिन काकाईअ खे अबू बकर पंहिंजे घर में खाराईंदो,
जेको अबू बकर जे घर में खेंदो अबू बकर उनके राशन पानी पूरे विझंदो ओ काकाई मिस्ता बिन असास अबू बकर जी दी आयशा मते जिना जी तहमत चंदर शामिल हो। जर अबू बकर के खबर पई जे मुंजी दी मते अल्लाह जे आखिरी पैगंबर जी घरे वारी मते तहमत लगाए जे अंदर मिस्ता बिन असास मुझे सगो काकाई जेके आ राशन पानी पूरे विझा पियो जेके मुझे घर में आ खाराई पियो एक गोणे जो चोर मुझे जे घर में खाई करे मुझी दी मते जिना जी तहमत हणे तो अबू बकर कसम खणी छने जे अल्लाह जी कसम अज बेटा मिस्ता बिन असास जी के फाल्टा बंद करिया तो मिस्ता के जो राशन पानी पूरो वेंदो पे ये राशन पानी जो टाउ बंद करे छडिया तो मिस्ता बिन असास जी के फाल्टा की न कंदोस। आसमान जमीन जे परवरदिगार अल्लाह रब्बुल आलमीन के अबू बकर जो किरदार पसंद ना आयो फौरन जिब्रील अमीन के हलाए वेन मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चो वला यतली उल फज़ल मिनकुम वसा अयूतु लिल कुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन फी सबीलिल्लाह वल याफू वल यस्फहू अला तुहिब्बून अन यग़फिर अल्लाहु लकुम। ए मुझे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो को इंसान कुशादगी वाला है जैसे अल्लाह रब्बुल आलमीन मालदारी से नवाजे जैसे अल्लाह रब्बुल आलमीन कुशादगी से नवाजे उन्हीं कुशादगी वाले के इन्हीं मालदारी वाले इंसान के जल्दी कसम न खयो खपे वला यतली उल फज़ल मिनकुम वसा अयूतु लिल कुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन फी सबीलिल्लाह इन्हीं की गाल जो कसम न खयो खपे जैसे बने मिस्कीन मोहताज फकीर मुहाजिर रिश्तेदार की मदद की न करनासी फलयाफू वल यस्फहू इन्हीं के खपे तो माफ करिए दरगुजर करी इन्हीं के माफ दरगुजर करनो खपे अला तुहिब्बून अन यग़फिर अल्लाहु लकुम कुरान की ये शय पसंद नहीं जाए इन्हीं के गुनाह के माफ करे अल्लाह रब्बुल आलमीन आज गुनाह के माफ कर चले। अल्लाह जो पैगंबर अबू बकर सिद्दीक के दरवाजे में आयो अबू बकर के अबू बकर मिस्ताजी तो किफालत बंद कर अबू बकर ने अल्लाह के पैगंबर कुला ने किफालत बंद करिया जो को मोजी दिए मते तो जो को मोजी दिए मते जिना जी तहमत हाणे आजी घरे वाली मते जिना जी तहमत हाणे ई जे इंसान मुझे घर के अंदर खाया उन जी किफालत करिया अल्लाह के पैगंबर ने अला तुहिब्बून अन यग़फिर अल्लाहु लकुम ए अबू बकर तो के कोई ये शय पसंद नहीं तू मिस्ता के माफ कर अल्लाह रब्बुल आलमीन के बदले तो के माफ कर चले। अबू बकर सिद्दीक जरा अल्लाह के पैगंबर की जुबान में ये बिशारत से जो ने मिस्ता जे गुनाह के माफ करने की वजह से ने मिस्ता बिन असासा जे डो के माफ करने की वजह से मुझे गुनाह के अल्लाह माफ कर चंदो तो उन्हीं वक्त अल्लाह के पैगंबर अपनी कसम जो कफार अदा करिया तो अपनी कसम के तोड़िया तो अजड़ा वापस वरी मिस्ता बिन असासा जी के फाल्ता चालू करे जा तो मुजाजिज बहरो ये तो मामूली डो न हो ये मामूली तो गुनाह न हो कायनात के अंदर कयामत वारे मोमिनी जी मां उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका मते जिना जी तहमत हणे में आई एन कायनात के सिद्दीक अबू बकर जी दी मते जिना जी तहमत हणे में आई अल्लाह जी आखिरी पैगंबर जी घरे वाली मते जिना जी तहमत हुई पर जरा मगफिरत माफी जी बिशारत सोए जे एने जे गुनाह के माफ करने की वजह से अल्लाह मुझे गुनाह माफ कर चंदो तो फौरन बड़ी जी गाल मता रुजू करे लाथे ए वापस जो कोई मिस्ता बिन असासा जी के फाल चालू कर चले पांच जे करे जगह मते हो पांच जे करे जगह मते हो तो मिस्ता बिन असासा का पेशरी नौजुबिल्लाह जेकॾहिं पाण हुन जॻह मथे हो ऐं पंहिंजो को रिश्तेदार जेकॾहिं पाण से अहिड़ो करे त पाण हुनजी गर्दन कपे छॾंदासीं हुनजी खून करे छॾंदासीं जे पंहिंजी इज़त मथे कीचड़ उछाले पंहिंजी इज़त खे दागदार करे जी कोशिशि कए पर उहा इज़त मामूली इज़त न हुई मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इज़त हुई अगर अबू बकर सिद्दीक जी इज़त हुई पर जर मग़फ़िरत माफ़ी जी बिशारत सां तर सारी ॻाल्हि खे हिकिड़े पासे रखी छॾियो ऐं मग़फ़िरत माफ़ी जी बिशारत खे अपनाइण जी कोशिशि कयो। अल्लाह जे आख़िरी पैगंबर जी ज़िंदगी मथे नज़र करे न्यारियूं अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि कहिड़ा कहिड़ा ॾोह कहिड़ा कहिड़ा गुनाह माफ़ कए माण्हू जा कहिड़ा कहिड़ा ॾोह ऐं माण्हू जा कहिड़ा कहिड़ा गुनाह माफ़ कए सिर्फ अल्लाह जे पैगंबर जी अफ़्व दरगुज़र के जेकर ॼाणणो है अल्लाह जे पैगंबर जी मग़फ़िरत माफ़ी जी मिसालें के जेकर ॼाणणो है तो सिर्फ फतेह मक्का जो वाक़े के सामने नज़र करे न्यारियूं फतेह मक्का जो वाक़े के सामने नज़र करे न्यारियूं जिन अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जे अंदर फौज खणी करे अचे थो मक्के जे अंदर लश्कर खणी करे अचे थो ऐं सारियूं ॻाल्हियूं यादि अचे थियूं जे ऊंच मक्को हुयो जिन मक्के में मूंखे बेबस करे रवानो कयो ये ऊंच मक्को हुयो जिन मक्के में लाचार करे रवानो कयो जिन मक्के के छॾण मथे मजबूर कयो जिन मक्के जे अंदर रहण मुझे हराम करे छॾियो ऐं मूंखे मजबूर करे न मक्के खे छॾणो पियो अल्लाह जो पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के मथे जर लश्कर खणी करे अचे थो फातिह बनी करे अचे थो जर मक्के मथे हुकूमत हासिल करे लाए थो त हर को काफ़र दिल जे अंदर गुमान करे थो जे असां अॼु बदिलो गने में अचींदो असांजो गर्दन रोज कलम करे शरीर में अचींदियूं असांजा बच्चा यतीम थी वेंदा असांजो घरे वारियूं बेवा बनी वेंदियूं लेकिन अल्लाह जो आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मग़फ़िरत माफ़ी जो ऐलान करे छॾे थो सारा कुफ़ार अल्लाह जे पैगंबर के साम्हूं मौजूद आहिनि सारा कुफ़ार अल्लाह जे पैगंबर के साम्हूं मौजूद आहिनि ऐं हर को हिकिड़ो पंहिंजो जुर्म यादि अचे थो पंहिंजो हिकिड़ो जुर्म यादि अचे थो इहो ओतिरो जंहिंखे मके मां लड़ाए करे रवानो कयो इहो ओतिरो जंहिंजे साथीअ खे सताईंदा हुआसीं इहो ओतिरो जंहिंखे मदीने में पण साल ते खणणो हुते वञी करे असां लड़ायूं कयूं ते इहो ओतिरो जेको अॼु असां मथे हुकूमत हासिल करे आयो आहे पर अल्लाह जे पैगंबर बदलो इंतकाम न ॾिने बल्कि आम मग़फ़िरत माफ़ी जो ऐलान करे छॾे चए ऐं मुंहिंजा अज़ीज़ ॿार ऐं मुंहिंजा साथियो अॼु उहो जावां खे चवां थो जेको यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ खे चयो ला
तसरीब अलैकुमुल यौम ला तसरीब अलैकुमुल यौम इज़हबू अंतुम तुलका अजावड़ा कोई बदलो नहीं गिनो आमते जो कोई हर्ज आमते कोई शिकायत नहीं विना मिनी के मुआ आजाद कर छलिया जान जो दुश्मन के आजाद करन मामूली शय नहीं जाने दुश्मन के माफ करन को मामूली शय नहीं और मजलिस के अंदर अल्लाह के पैगंबर के सामने अल्लाह के पैगंबर जा दानी दुश्मन मौजूद रहा और अल्लाह के पैगंबर के मक्के की गली में सताना वाला मौजूद रहा जब अल्लाह के पैगंबर मक्के की गली में गुजर दो तो मक्के की गंदगी पर घरे की गंदगी खड़ी अल्लाह के पैगंबर मते फैलाइंदा हुआ मस्जिद के सामने नमाज पढ़ला करे कर दो तो रस्ते के अंदर कंधा वछाए चंदा हुआ हरम जे अंदर हरम जे सहन के अंदर जरा सजदो कंदो तो अठ जी गंदी उजरी खड़ी अल्लाह के पैगंबर के कंधे मते फैलाए चंदा हुआ अल्लाह के पैगंबर के काके जा कातिल मौजूद अल्लाह के पैगंबर के दिए जो कातिल मौजूद पर आ मगफरत माफी जो ऐलान करे अफवा दरगुजर जी ए मारो के आमने अमान देने जी मारो जे दुआए के माफ करे जी मिसाल कायम कर चले जो को कयामत ताई को मिसाल पेश न तो करे सके मुझे अजीज बार बार पैगंबर जा उम्मती हूं और रसूल जा उम्मती हूं और रसूल जा उम्मती थी करे वो सो अपनाइयो वो किरदार अपनाइयो जो को किरदार अल्लाह के पैगंबर जो किरदार हो जो को किरदार अल्लाह के पैगंबर के सहाबा जो किरदार हो उन किरदार के उन उसवे के उन नमूने के अपना करे बिन की जिंदगी रे हेडियो मिसालो कायम करियो जो को मिसालो पाजे समाज मुआसरे के उल्फत और समाज मुआसरो बना चली अखुवत भाईचारगी और समाज मुआसरो बना चली पाजे समाज मुआसरे में अदावतो नफरतो जो को तमाम कडी चली अखुवत मोहब्बत के कायम कर चली मुझे अजीज भाईरो ये अफवा दरगुजर मारो जे दुआए के माफ करो मारो जे गुनाह के माफ करो ये अजीम अमल है जिन अमल के अंजाम देने वाले इंसान जो अजर जो कोई अल्लाह रब्बुल आलमीन मते वाजिब थे होने तो जो कोई इंसान मारो ये गुनाह के माफ करे तो मारो ये दुआ के माफ करे तो अल्लाह रब्बुल आलमीन जो तो अरे इंसान जो अजर अरे इंसान जो बदर जो कोई मते वाजिब थे होने तो फमन अफा व असलह फाजरुहु अल्लाह अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम के अंदर चाहे तो जो कोई इंसान माफ करे चले जो कोई इंसान माफ करे चले फाजरुहु अल्लाह अरे इंसान जो अजर अल्लाह रब्बुल आलमीन मते वाजिब थे होने तो आए अजर पर अल्लाह रब्बुल आलमीन को मामूली अजर तैयार करे नहीं रखें अजर पर अल्लाह रब्बुल आलमीन को मामूली अजर करे तैयार करे नहीं रखें बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जन्नत तैयार कर रखें अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम में तो सारिउ इला मगफिरतिन मिन रब्बिकुम सारिउ इला मगफिरतिन मिन रब्बिकुम व जन्नतिन अर्जुहा समावात वल अर्ज ए दुनिया के इंसान ही दौड़ लगाया उन जन्नत की तरफ ए दुनिया के इंसान ही दौड़ लगाया उन जन्नत की तरफ सारिउ इला मगफिरतिन ए दौड़ लगाओ अल्लाह की मगफिरत की तरफ व जन्नतिन ए उन जन्नत की तरफ अर्जुहा समावात वल अर्ज जेनी कुशादगी जेनी चौड़ाई जमीन आसमान के बराबर है जेदी कुशादगी है चौड़ाई जमीन आसमान के बराबर है उइद्दत लिल मुत्तकीन ऐ वो जन्नत मुत्तकीना करे तैयार करे में आई है अल्लाह जे फरमा बरदार बंदे ना करे मुत्तकी बंदे ना करे तैयार करे में आई है क्या मुत्तकी बंदा अल्लज़ीना युनफिकूना फिस सराई वज़ ज़र्रा जो को तंगी के अंदर खुशहाली के अंदर जेरो पर हाल है फिर ये हाल जे साहब से खर्च करीदा वल काज़िमीन अल गैज़ जो को गुस्से के पी लेता वल आफीन अनिन नास मारो ये दुआए के मारो ये गुनाह के दरगुजर करीदा अल्लाह रब्बुल आलमीन जो तो तेरा बाद अल्लाह रब्बुल आलमीन सायो से पहले जो मुत्तकी की सिफतों को ये बयान के जे तंगी खुशहाली हर हाल में खर्च करीदा गुस्से के पी लेता ए मारो जो दुआएं के माफ करे चलीदा वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन ए अल्लाह रब्बुल आलमीन अरे नेकूकार बंदे के एरा एहसान करने वाले के एरो एरे नेकूकार बंदे से मोहब्बत करे तो अल्लाह रब्बुल आलमीन अरे बंदे के पसंद करे तो मुझे अजीज भाई और पामत पर लाजमी जरूरी है कि अफवा दरगुजर के पन की जिंदगी के अंदर लाजिम पकड़ियो पर ये मुसलमान भाई जो दुआएं गुनाह के माफ करियो कोई पर गलती थी नहीं थी तो उन्हें गलती के माफ कर चलियो पानी जो गलती के माफ कंदा सी अल्लाह रब्बुल आलमीन ने बदली पानी गलती के माफ कर दो पानी के अफवा दरगुजर इन्हीं से अफवा दरगुजर और मामलो कंदा सी अल्लाह रब्बुल आलमीन पांच सात अफवा दरगुजर और मामलो कंदो ए पांच समाज मासे जो तमाम मसला जो कोई हल थी वेंदा एतरे ला करे बाबत लाजमी जरूरी है जे अफवा दरगुजर के मारो ये दुआएं के ए मारो ये गुनाह के माफ कर पर बड़ी जिंदगी जो लाजमी जुज ए बड़ी जिंदगी जो हिस्सा बनाए रहियो अल्लाह रब्बुल आलमीन दुआ है अल्लाह ताला बाकी अफवा दरगुजर के अपनाने की तौफीक अता फरमाए अल्लाह ताला पाके मारो ये दुआएं के माफ करने की तौफीक अता फरमाए देवटा पर जो को गलती थी है अल्लाह रब्बुल आलमीन उन्हें गलती मते बड़े मुसलमान भाई के माफ करने की तौफीक अता फरमाए रब्बुल आलमीन जैसे जिंदा रखे ईमान मते इस्लाम मते ए भाई खातमो से ईमान बिल खैर मते आमीन तकब्बल या रब्बुल आलमीन व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।